अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिटवर बाबाला मौजू कलाम। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। चवण में त सभई चवंदा आहिनि इंसानियत जे नाते तुंहिंजायूं। चवण में त सभई चवंदा आहिनि इंसानियत जे नाते तुंहिंजायूं, पर राबता ॿुधाईंदा आहिनि त दिलि में क़द्रु केतिरे क़द्रु आहे, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। असीं सादा माण्हू आहियूं, असां सां कहिड़ियूं रौनकूं हूंदियूं। असीं सादा माण्हू आहियूं, असां सां कहिड़ियूं रौनकूं हूंदियूं। ज़रूरत हूंदी आहे हिकु ॿियनि सां मुख़लिस हुअण जी, गुफ़्तगू ॿुधाईंदी आहे, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। शल हर कंहिंखे अहिड़ो पंहिंजो मिले जो उनखे कॾहिं रुअण न ॾे। शल हर कंहिंखे अहिड़ो पंहिंजो मिले जो उनखे कॾहिं रुअण न ॾे। तरबियत आहे या सिर्फ़ु पालियो वियो आहे, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। हिकिड़ो ॻाल्हि सही करे कोन थो सघे त वरी ॿियो सही सम्झी कोन थो सघे। हिकिड़ो ॻाल्हि सही करे कोन थो सघे त वरी ॿियो सही सम्झी कोन थो सघे। कहिड़ी शइ बदिले छॾियो आहे, वक़्तु, हालात, तजुर्बा, तकलीफ़, ॻोल्हा या मोहबत आहे, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। अरमान घणई आहिनि, हमदर्द कोन्हे, इंसान घणई आहिनि, दिलि जो दर्द कंहिंखे ॿुधायां। अरमान घणई आहिनि, हमदर्द कोन्हे, इंसान घणई आहिनि, दिलि जो दर्द कंहिंखे ॿुधायां। दिलि जे वेझो घणई आहिनि, उहे अणॼाण घणो आहिनि। तइलीम याफ़्ता ऐं तरबियत याफ़्ता में घणो फ़र्क़ु हूंदो आहे, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शर खां विसवसनि खां पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शर खां विसवसनि खां पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे। हिमत ॾे, तौफ़ीक़ अता करे, सिहत तंदुरुस्ती अता करे, सुखियो सताब आसूदो करे, खुशहाली करे, ईअं आहे। टुटल शयूं घणो परेशान कंदियूं आहिनि, ईअं आहे। भरवसो ऐं सभिनी खां घणी उमेद कंहिं ते करियूं, ईअं आहे।